हुसैन लफ्ज़ कढियो आ मुंहिंजी आलिया ज़ैनब घर छॾियो कनीज़ो गॾु आहिनि हो ज़मीन हस्बी अल्लाह पढ़ंदी थी अचे जंहिं जाइ ते ज़ैनब कदम थी रखे कनीज़ूं मिटी खणंदियूं चुमंदियूं थियूं अचे हुसैन जो भेण के परे कईंदे ॾिठो आ हुसैन कुर्सी छॾी जीअं जो थी बीठो आ परे खां ॿाहूं ॿधी फरमाए दियदा मुंहिंजे लाइ तूं न उथंदो कर तूं मुंहिंजो इमाम मां तुंहिंजी नंढी भेण हुसैन फरमाए तो भेण मसलो ॾस जॾहिं मुंहिंजी अम्मा बतूल ईंदी हुई मुंहिंजो नानो नबी उथी वियो अम्मा चवंदी हुई कंहिं पीउ धीउ जे लाइ न थियो आहे मुंहिंजे लाइ छो थो उथे नबी चवंदो जे मां पाण न बि उथां फातिमा मां पाण त नथो उथां जॾहिं तूं ईंदी आहे मूंखे अल्लाह जो हुकुम थींदो आहे उथी मुंहिंजे ॾुखे पासे वारी कनीज़ ॾेई हुसैन फरमाए तो मुंहिंजे लाइ तूं आ साॻी बतूल हुसैन अब जॾहिं तूं ईंदी आहे मूंखे अल्लाह जो हुकुम थींदो आहे उथी इहा ज़ैनब ज़ंजीर पाए मुंहिंजो दीन बचाईंदी अल्लाह रोवण क़बूल करे साइण आई आ करीब सभई मुबारकूं पिया था ॾियनि ईअं अधरा जो टाइम भेण भाउ ॾे थो ॾिसे भाउ भेण ॾे ॾिसी ॾिसी साइण फरमाए थी अदा ज़ैनब जी मुबारक हुजई ओ गयूर मुबारक जो लफ़्ज़ आयो आहे हुसैन झोली छंडी भेण ॾे मुंहुं करे फरमाए तो भेण मां ग़ैरनि खे त सभु कुझु ॾिनो आहे अॼु जेको घुरणो अथई घुर साइण फरमाए थी जे ॾियणो अथई आम सवालण न आया मां बि अली जी धीअ जे ॾियणो अथई त उहो ॾे जेको अॼु ॼायो हुसैन फरमाए थो अधु मुंहिंजो अधु लैला जो मां त ॾिनो लैला जी मर्ज़ी हलाई ॾेई हलाइनि अंदरा आवाज़ जे तूं ॾिनो त मां बि ॾिनो अली जी धी के खाली न मोटाए अल्लाह रोवण को अल्लाह रोवण को हुसैन कयो अकबर भेण खे हथनि ते ॾिनई मुंहिंजा बुजुर्ग ज़ाकिर पढ़ंदा हो ज़ैनब हिक हथ सां वरितो ॿिए हथ सां चादर सां भाउ जा ॻोढ़ा थी ॻोढ़ा उगे फरमाए थी अदा मां बि ग़रीब पीउ जी धीउ न अदा ख़्याल कजां खीर पियंदड़ खयो थी वञा सुभाणे ॾाढ़ी अलाह ॾींदी अॼु हिकु खया थी वञा सुभाणे अकबर घुरण ॿ गॾे ॾींदी मां लख वारी मां लख हिक हथ सां अकबर वरितो अथई ॿिए हथ सां भाउ जा ॻोढ़ा उगी फरमाए थी अदा ख़्याल कजां अॼु हिकु खयो थी वञा ओ सुभाणे ज़रूरत
वई बगड़े दी मैं मां भी गरीब पीर जी थी नया खड़ी वई साइण ॾाढे आराम सां खड़ी वई साइण अकबर पल बोरायो अकबर ओ गयूरा अधरा जो टाइम तहज्जुद दी नमाज़ पढ़ी हुसैन उथे अचे आ ज़ैनब सां गॾु अकबर सुतो पियो चेहरे जी तिलावत करे आ हिक मर्तबा चेहरे जी तिलावत करे हुसैन पोए पेरे मोटियो हकल मारे साइण फरमाए थी केरा मुझे सोहणे अकबर जे मथा हुसैन हथ जो इशारो करे चे तो ज़ैनब ॾाढा न गला मुझो अकबर सुतो पियो ओ मुझे अकबर जे आराम में खलल न पए पल पो रहियो अकबर मसाए मां हाणे शुरू कयां बस हेॾां ॾाढ़ी लथी हेॾां मुहर्रम जो चंड चढ़ियो अल्लाह हेॾां अकबर के ॾाढ़ी लथी हेॾां मुहर्रम जो चंड चढ़ियो गयूरा अची आ सैयद करबला पुछ ये जमीन कंहिंजी आ बनी असद जी विकणंदा हा हेतिरे में 60,000 दीनार अब्बास लिख बेनाम लिखियो अब्बास आखिर में तो चए मौला कंहिंजे नाले ज़मीन लिखां मां त ॾाढी कोशिश थो कयां त मंज़र क़ाइम कयां तुंहिंजे अॻियां हुसैन फरमाए थो अब्बास लिखो अकबर जी जागीर मथे ते हथ रखी अब्बास फरमाए तो तुंहिंजो वॾो पुट त सजादा उन जे नाले छो नथो लिखे हुसैन फरमाए तो अब्बास सजाद में अधु मुंहिंजो नाहे अधु ज़ैनब जो नाहे अकबर में अधु मुंहिंजो अधु ज़ैनब जो करबला में भी अधु मुंहिंजो अधु ज़ैनब जो लिखजी वई जागीर मुद्दतूं गुज़रियूं पानी बंद मां हिकड़ी ॻाल्हि सैयदो मूंखे माफ़ कजो 3 ॾींहंनि जो प्यासी 9 ॾींहंनि जो रोज़ाइत 57 साल जो ज़ईफ़ जवान पुट जुदा थे केड़ी वॾी ॻाल्हि अधरा जो टाइम भेण सां गॾु वेठो ये हुसैन उथियो भेण त बदी फरमाए थी अदा बाकी केतरी देर जो मेहमान हुसैन फरमाए तो भेण रात धमी पवंदी मुझा जवान मार दी हे बुजुर्गन जा लफ्ज़ान उन्हनि जे ईसाल शवाब दिला ओ गयूरो हुसैन फरमाए थी जे इंतज़ाम मुकम्मिल त अज पहिरियों इनकलाब जी आज़ान मुझो बिलाल दे हुसैन आयो अकबर जे दरवाजे ते फरमाए तो अकबर लाल उथी दे आज़ान हथ मथे ते रखी फरमाए तो अज जो मां आज़ान कंहिंखे ॿुधाइणी थई हुसैन फरमाए तो आज़ान तूं दे अज मुंहिंजूं भेणियूं ॿुधी वठली ओ मथे ते अदर की फरमाए तो तुंहिंजूं त ॿुधंदियूं मुंहिंजी त मदीने रहिजी वई आहे हो जेकी नाईअ जे वाइदे खे ॾिसंदी रही मुंहिंजो
अकबर कहिड़े दरवाज़े खां थो अचे हयूरा ॾींहुं चढ़ी वियो आज़ान अची वई हुसैन जे क़रीब आयो फरमाए थो बाबा शरीफ पुट उहे आहिनि जो पीउ ते वक़्त अचे पहिरियों पाण कुर्बान थींदा बाबा इजाज़त ॾे ॾाढो ॾुखियो इजाज़त मिली बुज़ुर्ग उलमा पढ़ंदा हुआ 9 मरतबा इजाज़त ॾिनी थी वरी मोटाए 9 मरतबा के 7 मरतबा के 9 मरतबा इजाज़त मिली अकबर थियो सवार जीअं जुमाला सवार थियो अॻिते हलियो लड़ो कनात जो लथो अॻियां आवाज़ अकबर लाल मां मिलण आई थई मुड़े ॾिस मां जंहिं लफ़्ज़ जे लाइ मेहनत कई आहे पिंडाल मां रोईंदो निकिरंदे अकबर बचड़ा मां मिलण आई थई थोरो सॼी रिकाब ते ज़ोर ॾे चेहरो चुमाए अकबर सॼी रिकाब ते ज़ोर ॾिनो मां चेहरो चुमियो थोरो अॻिते हलियो लड़ो कनात जो लथो फरमाए थो केरा साइण फरमाए थी सुञाण मां 18 साल पालण वारी ज़ैनब छोड़यूरा ज़ैनब जो आवाज़ फरमाए थी सॼी रिकाब ते ज़ोर ॾे मां चेहरो चुमई जीअं जो चेहरो चुमियो अथई अॻिते हलो अकबर ब नंढड़ा पेरनि ते हथ लॻा अकबर जो ॾिसे छा ॾिसे नंढड़ी सकीना हो जे तबदी फरमाए थी उन्हनि जा कद वॾा तू रिकाब मां पेर कढ मां पेर चुमा अल्लाह रवण कबूल हो तू रिकाब मां पेर कढ मां पेर चुमा हुसैन जो बचड़ो जे अॻिते हलियो केतिरा ई कदम वियो हुसैन वापस मोटी आयो खैमे में वेठो हुसैन ज़ैनब फरमाए थी हुसैन छा थियो हुसैन फरमाए तो मुझो कुछ न रहियो मुझो अकबर हलियो ओ गयूरो ये जनाब फिजा दौड़ी अकबर के सॾे फरमाए थी अकबर लाल ॾाॾीअ जे ॾुखे पासे जो वास्तो अथई हिकिड़ो वारी वरिया जीअं जो अकबर वापस आयो चए थो अम्मा मूंखे टाइम न आहे साईं फरमाए थी कनात जो लड़ मां थी हटाया तूं पाण ॾिस जे मर्दी पवई त लही पइजा जीअं जो फिदा कनात जो लड़ हटायो अकबर छा ॾिसे हिकु हथ सजाद जो बाकिर जे मथां हो ॿियो हथ सकीना जे कुलल ते फरमाए थो मां बीमार